रिसेंटली हिकिड़ो गुल प्लाज़ा जो वाक़ियो थियो आहे कराचीअ में ऐं उन ते तमामु घणी छिती तनक़ीद बि कई वई आहे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां, सिंध गवर्नमेंट ते ऐं मुख़ालिफ़ धुरियुनि जे पारां। ऐं MQM जो इहो बि चवणु आहे त इन कराचीअ खे वफ़ाक़ जे हवाले कयो वञे, सिंध खे वफ़ाक़ जे हवाले कयो वञे। ऐं अव्हांखे ख़बर आहे त असांजी सिंध या कराची शइ रग आहे, असां सिंध सां ॾाढी मोहबत कयूं था, असीं उनखे माउ जो दर्जो ॾियूं था, हणा वणा सभु कुझु लुटाए बि इन मथां क़ुर्बान करणु चाहियूं था। इन बयान खे अवी कीअं सम्झो थियूं? छा वाक़ई सिंध गवर्नमेंट जी नाअहली आहे त ही गुल प्लाज़ा जो एॾो वॾो वाक़ियो पेश आयो? प्लीज़ ॾिसो, पहिरियों त जीअं तव्हां ॻाल्हि कई त MQM जी डिमांड आहे, मुतालबो आहे त कराचीअ खे फ़ौज जे हवाले कयो या विफ़ाक़ जे हवाले कयो। पहिरियों त तव्हांजे प्रोग्राम जे हवाले सां मां उन जी मज़म्मत कंदसि ऐं हिकिड़ो अहिड़ो जवाबु ॾींदासीं त शायदि हू तारीख़ खां ई नावाक़िफ़ आहिनि, हू सिंध जी तारीख़ खां नावाक़िफ़ आहिनि, उनखे ख़बर ई कोन्हे का त सिंध अलॻि वतन हुई ऐं कराची उन जो हिसो हुयो, उन्हनि खे इहा ख़बर ई कोन्हे। ऐं हू पाण खे चवनि था महाजर, ऐं महाजर जो त को घर हूंदो ई न आहे। जॾहिं हू सिंध खे रहनि था पिया ऐं तस्लीम ई न करे सघिया आहिनि त हू असांजी माउ आहे, अमड़ आहे, असांजी धरती आहे, त उन में अलॻि रहण जी, उनखे विफ़ाक़ खे हवाले करण जी, फ़ौज जे हवाले करण जी ज़रूरत जी ॻाल्हि छो था करनि? मतिलबु हिकिड़ी प्रोपोगेंडा करणी आहे, कंहिंजे लाइ करणी आहे? सिंध गवर्नमेंट जे लाइ करणी आहे, पीपल्स पार्टीअ जे ख़िलाफ़ करणी आहे, सिंधी माण्हुनि खे तकलीफ़ में ॾियणो आहे। ऐं इहो हिकिड़ो उन्हनि जो हिकिड़ो पैटर्न ठही वियो आहे, हर 6 महीननि खां पोइ को बि इशू अचे उन ते ॻाल्हाइणो आहे। तव्हां हाणे ई तव्हां ॾिठो हूंदो त लाहौर में गटर पंहिंजो खुलियल हुयो ऐं उन में 2 माण्हुनि जी जान वई हली, त पोइ छा तव्हां उनखे विफ़ाक़ जे हवाले करे छॾींदव लाहौर खे? छा तव्हां डिमांड कंदव त पंजाब मां उनखे अलॻि कयो वञे? छा MQM डिमांड कंदी त उनखे फ़ौज जे हवाले कयो वञे? माना सिंध तव्हांखे एतिरी सादी लॻे थी पई, या सिंधी माण्हू सादा लॻनि था, या सिंध तव्हांजो मतिलबु आम आसान टारगेट आहे जंहिं ते ॻाल्हाए वञूं था? त हाणे सिंधी माण्हू, पढ़ियल लिखियल माण्हू, ॻोठाणो माण्हू, सिंध जूं पार्टियूं, दानिश्वर, मुफ़क्किर कॾहिं बि बर्दाश्त न कंदा। हिन मुंहिंजे ख़्याल में त हिन जेको गुल प्लाज़ा जो सानियो आहे, हिन में गवर्नमेंट जो कहिड़ो ॾोह आहे? हिकिड़ो मैनेजमेंट जो ॾोह आहे, मैनेजमेंट जो सिधो सओं ॾोह आहे। त उन में जॾहिं हू पंहिंजो सर्विसिस जा पैसा, उन जा मैनेजमेंट जे होकण जा चार्ज करनि था पिया, त उहो गैस जी लीकेज खे ॾिसणो आहे, बिजली जी लीकेज खे ॾिसणो आहे, ऐं ॿियनि मसइलनि खे ॾिसणो आहे। उहो हिकिड़ो उन्हनि जो पंहिंजी ज़िमेदारी आहे उन्हनि जी। हाणे उनखे वज़ीर आला या बिलावल साहब या उनखे PP वारा अची ॾिसंदा त कोन त किथे लीकेज आहे? उते डिपार्टमेंटल हिकिड़ी इंक्वायरी जीअं PP रखाई आहे, गवर्नमेंट रखाई आहे, सिंध गवर्नमेंट। उन में घड़ियूं ई असां चऊं था त सिंध गवर्नमेंट जे पॉलिसियुनि ते असां तनक़ीद करे सघूं था। छा उन्हनि ते तनक़ीद कई आहे? हू पाण पार्टीअ में, हू पाण पंहिंजो हुकूमत जो हिसो थिया वेठा आहिनि। छा जॾहिं हू मुशर्रफ जे दौर में गवर्नमेंट में हुया ऐं कराचीअ में हुननि कहिड़ियूं तब्दीलियूं आंदियूं? छा कराचीअ में उन्हनि चेंज आंदो? छा सिंधी माण्हू जे राइट्स ते उन्हनि ॻाल्हायो? छा सिंधी माण्हू हिते जॾहिं पंहिंजो लावारस थी तकलीफ़ में रहिया त उन्हनि लाइ ॻाल्हायो? ऐं जॾहिं हू हर दफ़े हुकूमत जो मज़ो माणनि था, हर दफ़े वठनि बि था ऐं प्रेशराइज़ बि करनि था पिया, बसि उन्हनि खे हिकिड़ो मसइलो मिले, हिकिड़ो इशू मिले ऐं उन ते ॻाल्हाइणो आहे, त सिंधियुनि लाइ ईअं आहे जीअं उन्हनि जी अमड़ कराची उन्हनि जी शहर आहे। तव्हां बिल्कुलु चयो, ऐं ईअं कॾहिं थियणो ई न आहे, ईअं कॾहिं थियणो ई न आहे। सिंध जी अमड़ आहे, वतन आहे। तव्हां उनजी तारीख़ ॾिसो, तव्हां उनजी 5000 साल पुराणी हिस्ट्री ॾिसो उनखे, त सिंध अलॻि वतन रहियो आहे। सिंध असेंबलीअ में तव्हांजे पाकिस्तान जी करारदाद मंज़ूर थी आहे ऐं सिंध उहो सूबो आहे जंहिं पहिरियों पाकिस्तान खे तस्लीम कयो आहे। कराचीअ मां उहे शयूं सभु थियूं आहिनि ऐं कराची मां उहे आवाज़ थिया आहिनि। सिंधियुनि माण्हुनि तव्हांखे जॻहियूं ॾिनियूं, जीअं में जायूं ॾिनियूं, ऐं अॼु तव्हां चओ था त विफ़ाक़ जे हवाले ते छा कंहिं बि ज़िले में, प्रोविंस में मसइला न हूंदा आहिनि, इशू न हूंदा आहिनि? मसइला त हूंदा आहिनि। निज़ाम हलंदो, ज़िंदगी हलंदी, मसइला बि कर खणंदा, उन जा हल बि निकिरंदा। हा, किथे गवर्नमेंट जी पॉलिसियुनि ते एतिराज़ करे सघिजे थो, पर ही वक़्तु हुयो MQM जो गॾु बीहण जो। हिन वक़्तु माण्हू तकलीफ़ में हा, माण्हुनि जूं जानियूं वञनि पियूं, ज़ाया थियनि पियूं, ऐं तव्हां हुन ते सियासत कयो पिया।
तव्हां पंहिंजा पॉइंट्स गॾु पिया कयो, तव्हां वरी ॿी का डिमांड कंदो पीपल्स पार्टीअ खां, सिंध गवर्नमेंट खां, त असांखे हीअ शयूं ॾियनि, असांखे हिते शेयर ॾे। मूं इहो बि ॿुधो आहे त शायदि हुननि जो गवर्नर वञण वारो आहे, इन जे करे पंहिंजो हू प्रेशराइज़ करनि था पिया, ऐं इहा इन्हनि जी हिकिड़ी चाल आहे। ऐं पंहिंजो सिंध लाइ हू कॾहिं बि सिंधी माण्हू उन ते पंहिंजी वहदत ते वार जेको आहे कॾहिं बि तस्लीम न कंदा।